नाज़रीन हमारे से रहायो खबरचार न्यूज़ यहाँ आयशा हैदर ठारू शाह वापदा हाइड्रो यूनियन पारा इम्कानी निजकारी मुतालबन जी मञता लाइ सबको ऑफिस की तालाबंदी करे एहतजाज कियो पियो। मजदूर तर्जुमाने खुर्शीद साहब तर्जुमाने खुर्शीद साहब तेरा जानी मेरा जानी मुलाजमन हनीफ सोका खानजादा जमान महसर अकरम राजपूत यूनिस सुमरो की अगवानी में मुलाजमन ऑफिस की तालाबंदी करे कम छड़ हड़ताल कई और मौके ते अगवाणन चयो त वफाकी हुकूमत वापदा जे मुलाजमन सां माठिली माओ वारो सलूक करे रही आहे। फोती कोटा सन कोटा टाइम स्केल मुलाजमन के सेफ्टी जो को बि सामान न ॾेई ज़ुल्म करे रही आहे ऐं वापदा खे निजी कंपनी खे खपाइण जो पिण इरादो रखे रही आहे। हुननि चयो त जेसि ताईं असांजा जाइज़ मुतालबा मंजूर न कया वेंदा तेसि ताईं एहतजाज जारी रहंदो। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।